शुरू कयो न तब तव्हांजे दर ते कोन ईंदसि पिनण। वॾी सियाणी थी वई ॿियो हाणे जाड़े खान खे तूं आईनो थी ॾेखारी आईनो। मां नथो चाहियां त इहो मसइलो वधीक रिंझाइजे। अॻा 1 बजे मथां गरम थियण जी का बि ज़रूरत न आहे। जेकॾहिं तोखे इहा ख़बर हुजे हा त असां केरु आहियूं ऐं कहिड़ा कम कंदा आहियूं त शायदि तूं असां सां कीअं न ॻाल्हाईं हा। दुनिया दर्दन जो दरिया पाए जोड़ोला तो मुंहिंजी दिल पूरी पाए जोड़ोला तो मुंहिंजी दिल घर फिटियो आहे तॾहिं मूंखां पलान पई वठे। तो जॾहिं मुंहिंजो घर नाहे फिटायो तोखां पलान छो वठंदसि? पोइ मिठल खे अहिड़ियूं सलाहूं छो पई ॾी? मां त मज़ाक बि कया। अहिड़ी मज़ाक मूंसां न कंदी कर। अरे यार मां कोन थो कयां बि शादी मज़ाक था कराए तोखे। वञ हाणे दुआ मुंहिंजे लाइ चांहि ठाहिया। गाॾी घुराई पई वापस वेंदीअ छा? वापस वञण जो त मुंहिंजो को बि इरादो कोन्हे। ज़ाहिरा गाॾी अचे पई त वञण जो प्रोग्राम ठाहियो हूंदई। तुंहिंजे ॻोठ हलंदासीं। मां तुंहिंजो घर थी ॾिसण चाहियां। मां चवां थो त वात बंदि रख अंदरि रख पंहिंजो वात न त टंगू बाहूं भञी खट भेड़ो करे छॾींदुसि। पोइ बीठो चाहीं भनी टंगू। छोरी छोरी छो पई एॾो वातणी? हा चाची बात हण ते तव्हां मूंखे मजबूर कयो आहे। आखिर मां तव्हांजो छा बिगाड़ियो आहे? नंढी जीजा खां फोन करे सॼो हाल अहवाल वठी वठो। उहा त तव्हांखे सभु ॿुधाईंदी। 2 चकर फोन कयो आहे पर ज़ुलेखा फोन ई नथी खणे। लॻे थो त सुबुह खां वठी शाम ताईं सां गॾु ज़ुलेखा वेठल आहे। इहो ई सबबु आहे त जंहिं वक़्तु फोन कयां थो ज़ुलेखा फोन ई नथी रिसीव करे। पोइ त बाबा साईं तव्हां वॾी ग़लती कई। गाॾी तव्हां